मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वस्सलातु वस्सलामु अला अल हसन वल हुसैन सय्यदुश शबाब अहलिल जन्नत। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल मजीद इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। एडी वडी जमायत तहांजे मिलाद सां मोहब्बत जो अंदाज़ो मुखे तहांजे सलवात जे जवाब ॾियण सां ही थींदो। मुझी घणी तकीर काने 10 मिनट अंदर इंशाअल्लाह ताला मुझी तकीर पूरी थींदी। पो बाहर आयल खास मेहमान जेके नात खाना आहिनि उहे तव्हां खे झुमाईंदा। इन 10 मिनटनि जी सिर्फ़ मां तव्हां जी तवज्जो पाण ॾे चाहींदुमि। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। कौन सलवात कान आई, जवाब ही कोन आयो। जे कदे मूड ना है बुधण जो त मां बस तो करे छॾियां, को मसलो ही कोन्हे। मुंहिंजा हूअं 10 मिनट मां रोज़ तव्हां खे हूअं ई ॿुधाईंदो आहियां। मूंखे सलवात जो जवाब ईंदो त मां अॻिते हलंदो, न त मां 10 मिनटनि आयत खे पियो रिवर्स कंदुसि वरी। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब खां पहिरियां ई जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं मुबारकूं हिन प्रोग्राम जे मुंतज़िमीन मोहम्मद मुरीद साहब ऐं इम्तियाज़ साहब जिन खे ऐं उन जे संगत उन जे अज़ीज़न खे जिन हीअ बाबरकत महफ़िल सजाई आहे ऐं तव्हां जहिड़ा रोशन चेहरा जिन जूं दिलियूं मदीने वारे साईं जे मोहब्बत सां मुनवर आहिनि उहे अची पहुता आहिनि ॿुधण। स्टेज ते वेठल मेहमान खास इन प्रोग्राम जा जेकी असांजा अल तंज़ीम फुकरा पाकिस्तान जा मशहूर दरगाह अल मारूफ लोढ़े वारे साईं जिन जा साहबजादा दरगाह जा सजादा नशीना साईं अली मुर्तजा साहब लोढ़ाई जिन सदारत करे रहिया आहिनि जेकी हिन महफ़िल जा ज़ीनत महफ़िल आहिनि ऐं उन्ही साईं गॾोगॾु ओतिरी मुंहिंजी इज़त वारा साईं क़िबला सैयद बाकर शाह साहब जेकी रौनक महफ़िल आहिनि हाफ़िज़ किराम नात खान ऐं जेकी मथे स्टेज ते ऐं हेठि वेठल आहियो सभिनी खे अस्सलाम वालेकुम। नात खान खां पोइ बाद में वरी जॾहिं तव्हां खे झुमाए वियो ॾाढी महफ़िल बीहारण ॾुखी हूंदी आहे। मां कोशिशि कंदुमि त 2-3 नुक़्ता मोहब्बत जा तव्हां जे आॾो रखे वञा। तव्हांजी सुभान अल्लाह जो वॾी आवाज़ सां मूंखे ॿुधण में ईंदी न मां सम्झंदुसि तव्हांजी दिलचस्पी आहे सरदारनि जे ज़िक्र सां। पोइ 10 मिंट इंशाअल्लाह ताला गुज़री वेंदा। साईं जिन ते मथे तशरीफ़ फरमान उहो लोढ़े वारो दरगाह परे कोन्हे। साईं पहिरियों साईं मीर मोहम्मद साहब अल्लाह साईं उन जे मथां रहमत नाज़िल करे उन दौर में कई साल अॻे साईं जिन सां हिकिड़ी मुलाक़ात थी। पोइ हिकिड़ो न मञण वारो पियो मूंखे ॿुधाए त मां जो बि ख़्यालु थियो त साईं जिन जे दरगाह ते वञा। पोइ पंहिंजे हिकिड़े दोस्त खे वठी वियुमि, उहो न पियो हले। वाट ते असांजो पाण में झेड़ो थी पियो। पो जो उते पहुतासीं त साईं जिन ॾिसण शर्त फरमायो अबा न पियो अचे त मार ॾेई बि वठी आयो आहे। अल्लाह वारनि खां का बि ॻाल्हि ॻुझी हूंदी कान्हे का। दस्तगीर महफ़िल में वठो ज़िक्र करे, सुनो दस्तगीर वठो महफ़िल में ज़िक्र करे, तकरीर करे, वाइज़ करे,
ओचितो ॾिसे त हिकिड़ो शख़्स आहे जेको महफ़िल में वेठो आहे पर निंड पथो करे, निंड पथो करे, सुतो पियो आहे। दस्तगीर जेॾी महिल इहा ॻाल्हि ॾिठी न त सुहिणो दस्तगीर अब्दुल कादिर जीलानी पीरनि जो पीर लही अची करे जेको शख़्स सुतो पियो हो उन जे अॾो ॿाहूं ॿधी पी रहियो। ॾाढा सुभाणे अल्लाह नची अची इम्तियाज़ साहब मुखे नालो होजी तो उन जो निज़ामुद्दीन साहब माने थोड़ो न तवज्जो मारे कर मां तो का माज़रत खाए मां तो प्रोग्राम रात न पहुची सकिस सभिनी जे साबू मां माज़रत तो पियो करे करे थी थो वने छा के हाने दस्तगीर अची बाहूं ॿधी उन ये शख्स जे आडो अची बीह रहियो आहे। माण्हू हैरान, मुरीद हैरान त हे केड़ी माजरा है, हे केड़ी माजरा है जो दस्तगीर जड़ो जवान ओ जेको सुतो पियो साईं जिन जे तकरीर में उन जे आडो अची बाहूं ॿधी बीह रहियो आहे। कुछ टाइम गुजरियो साईं जिन वापस अची विया पंहिंजे मंबर ते, कुछ टाइम गुजरियो साईं जिन मंबर ते वापस अची विया। कंहिं शख्स पुछियो ए अब्दुल कादिर ॻाल्हि छा हुई, हे सुतो पियो हो तहां बाहूं ॿधी करे अची उते बीठा हो वरी वापस तशरीफ़ फरमा थी विया हो त सोनो दस्तगीर तो फरमाए इनके आम न समझो, इनके निंड नहीं, हे सुते पिए पे रसूल जो दीदार हिन सुते पे सुतो कौन पियो ज़ाहिर में तहां के ॾिठो त ही निंड पियो आहे पर इन ये हालत में हो हसन हुसैन जे नाने जी ज़ियारत पियो करे, ही सुते पे पे कई असां बाहूं न करे ॿधियूं जो असां जागंदे पे ज़ियारत कई। हे आहे अल्लाह जे प्यारनि जो शान। हाणे अंदाज़ो लगायो तो दस्तगीर जो शान छा हूंदो। माउरे कोन थोंदा मुझो टाइम थोरो हमारो को मिलाद के मुतलिक एक मोहब्बत वाली गाल बुधाइंदो मैं बस। सरदारन जा थोरो ने आवाज घट छो हुन में कासर बेरी से घणो आवाज हो मां जा हूं 10 मिनट जा गलो वेठरा मुझो बस मुसलसल प्रोग्राम जे करे गलो वेही हो इन करे गल तोले भी कोन आयो सुन छा किया सोनो अबू बकर सिद्दीक, सोनो अबू बकर सिद्दीक जेडी मल वसाल में छाड़ तो गया, जेडी मल साईं जे वसाल जो टाइम आयो त साईं अबू बकर सिद्दीक वसियत कई, केड़ी वसियत कई चवे तो बुधो जेडी मल मां दुनिया मां वना मुजी मैयत मुजो लाश खट ते रखे करे इं दफन न कजो। साईं किए क्यों चवे तो रोज़े रसूल ते खणी हलजो, अवल इजाजत वठजो पोइ दफन कजो, इं न कजो चवंदा जेडी मल खणी आया सोने अबू बकर जे मैयत खे, सोने अबू बकर जे लाश के जेडी मल खणी आया अची सरदारन जो रोज़े अदर जे बाहरा पहुता इजाजत था घुरन त सरदार इजाजत हुजे अबू बकर के अंदर आणियो अन्या इजाजत घुरियाऊं मस रोज़े अदर में आवाज आयो त यार के यार सा मिलन में देर न कयो। हे सोने अबू बकर जो शान दरवाजो पानी खुली हो हिक हिक जो शान ॾिसंदो त तव्हां हैरान थी वेंदो। जेतरी अमीर उमर जी हसनैन सा मोहब्बत हुई सोना हुसैन नंढो आ, सोना हुसैन नंढो आ, सोनो अमीर उमर मथे तख्त ते वेठो आ, मंबर ते वेठो आ, सोनो हुसैन ॾिसी जथो हेठ लही आ हे मुझे नाने जो मंबर आ, सोनो उमर ओडी मल लही आयो हेठ अली तो फरमाए हुसैन के, हुसैन छा तो करी अमीरुल मोमिनीन चवे तो उमर तो सोनो फरमाए अली सही त चवे तो मुंजो मंबर किथे आहे तहां जे नाने जो मंबर आ। 2 मिनट ही मस गुजरिया सोने मुर्शिद हुसैन फरमास वनी उमर वनी मंबर दे वे मां इजाजत थोड़ी है खुदा जो कसम जेडी मल उमर हाने अमीर उमर मथे मंबर दे बैठो चेथो हाने के जुरत त मुखे लाहे देखारे पुछंदा छो चेतो हाने हुसैन जे आडर सा मंबर दे बैठो हे उमर जो शान हे हसनैन सा मोहब्बत ईरान फतेह थियो बशाहजादियों कैदियाणी बन जी आयूं अब्दुल्ला बिन उमर हजरत अमीर उमर जो पुत्र उहो भी आयो
बाबा शहजादी आयुआन हिकड़ी मां खे मां शादी किया अमीर उमर तो फरमाए थे शहजादन जलान बाबा मां तू बादशाह अमीरुल मोमिनीन मां शहजादो आया चवे तो नन्ना तू शहजादो नहीं तू गुलाम शहजादो तो हुसैन हसन परना नहीं मोहम्मद अमीन अल्लाह तो के कामिल सेहत अता फरमाए परना नहीं अम्मा शहरबानू सोने हुसैन के फरमान दो उमर जो ही फैसलो हुआ मुझो पुत्र शहजादो ना है जे शहजादा आइन तो हसन और हुसैन आइन नारा भली हणो मुकम्मिल नारा हणो नारे तकबीर का शुरू कयो नारे हैदरी ताई पहुंचो छो असा हैदर जे नारे का लहराइंदा कोनियो अली तो हुआ जंदो जिक्र भी इबादत चेहरो दिसण भी इबादत पाक पैगंबर फरमायो उठो मोमिन के खेता तवाजो सरदार तवा फरमाए तो नमाजी के मोमिन कोन फरमायाऊं रोजेदार के मोमिन कोन फरमायाऊं जेको अली जो जिक्र बुधी ठरे मां मोहम्मद तो चवा हो मोमिना वो मोमिना केर जेको अली जो जिक्र बुधी ठरे मां समझा गो सब ठरो था अली जो जिक्र बुधी सब ठरो था जे ठरो था दिल ते छंडो पे वठो तो समझो मोमिन आयो हलो हां मिलाद ई झलक बस सब का पहिरियां जमीन ते ऐसा मेहमान बैठा सिंधी समझते ना नहीं तो मैं उर्दू में भी कर सकता हूं सिंधी में ना सब का पहिरियां जमीन ते जह मिलाद मल्हायो जमीन ते आसमानन ते नथो चवा सब का पहिरियां जह जमीन ते शख्स मिलाद मल्हायो वो मुस्तफा जो डाडो अब्दुल मुतल्लब जेडी मल सरदारन जी विलादत थी केड़ी विलादत था अल्लाह जो फरमाए मुजा हबीब मां वो रब आया पंजे मर्जी ते मानुन जा चेहरा ठाईंदो आया सुभान अल्लाह नथो चवे ना हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा मां अल्लाह वो आया पंजे मर्जी ते सभिनी जा चेहरा ठाईंदो आया केखा कोन पुछंदो आया त चेहरो कीअं ठाहे इब्राहिम के बनाए में पंजे मर्जी ते मूसा के बनाए में पंजे मर्जी ते ईसा के बनाए में पंजे मर्जी ते यूसुफ के बनाए में पंजे मर्जी ते याकूब के बनाए में पंजे मर्जी ते हूद के बनाए में पंजे मर्जी ते नूह के बनाए में पंजे मर्जी ते इस्माइल के बनाए में पंजे मर्जी ते इसहाक के बनाए में पंजे मर्जी ते इब्राहिम के बनाए में पंजे मर्जी ते पर हबीब तेरे तुझे विलादत जो टाइम आयो तो मां कानून मटायो मां तो के इया बनायो जे तो चाहो अल्लाह बनाईंदो वियो मुहम्मद बनजंदो वियो किताब नाज़िल थिया तौरात नाज़िल थी मूसा के हुक्म मिलियो वन तौरात खण अगिया तौरात पोया मूसा इंजील नाज़िल थियो ईसा के हुक्म थियो अगिया इंजील पोया ईसा ज़बूर नाज़िल थियो अगिया ज़बूर पोया दाऊद पर जडे कुरान नाज़िल थियो छा हुक्म थियो कानून मटियो अगिया मुहम्मद पोया कुरान मान दो मक्के में मुस्तफा कुरान मक्के में मदीने में मुस्तफा कुरान मदीने में ताइफ में मुस्तफा कुरान ताइफ में अरफात में मुस्तफा कुरान अरफात गारे हिरा में मुस्तफा कुरान गारे हिरा में सरदारन जे तशरीफ फरमा थियण जे करे कानून मटजंदा विया वो कीअं न मोमिन शुक्र अदा कनि अंजुमन गुलामाने पंजर बागदा बैठा है अल्लाह इमाम सलीम कारे हलियो वियो यो नात खाना ये कंदा पाण पढ़ी पो हलिया विंदा बे के छडे विंदा हलिया अल्लाह मालिक असा भी बस पूरा कंदा सी हाने टाइम अचे
पोइ आशिक कोन मुड़ंदा आहिनि, आशिक कोन मुड़ंदा आहिनि, आशिक मल्हाईंदा रहंदा, जेसि ताईं ज़िंदगी वठनि ओसि ताईं मल्हाईंदा रहंदा। हे त मुस्तफ़ा जो मिलाद जी बरकत आहे। ॾिसो तव्हां में केॾा वॾे वॾा उहिदेदार वेठा आहिनि, ऑफिसुनि में वञो त इजाज़त खां सवाइ न वञी सघंदो, पर अॼु मुस्तफ़ा जे मिलाद जो ॾिसो बराबरी, हो बि हेठि वेठो आहे, तव्हां बि हेठि वेठा आहियो। हे मुस्तफ़ा जे मिलाद जी बरकत सभिनी खे बराबरि करे छॾियईं। हे तव्हांजी मर्ज़ी आहे जो मथे विहारियो अथवनि। ऐं मां चवंदो आहियां जेको हेठि विहण वारो हक़ीक़त में कामयाब इहो ई आहे। हला हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, हिकिड़ी ॻाल्हि बसि। हे वेठा असांजा महिमान ख़ासि आया आहिनि, वरी हे तव्हांखे जुमाईंदा। 23 तारीख़ ख़लीफ़ा मस्जिद में प्रोग्राम आहे, इंशाअल्लाह ताला सभिनी खे दावत आहे उते, पोइ उते खुली बि ॻाल्हाईंदासीं। हा हिते कल्ह बि ॾाढो प्रोग्राम भलो कल तव्हां केरु आयो अलाए, कासिर हो न, वो प्रोग्राम अची वियो हूंदो, घबरायो न। आशिक वेठा आहिनि, मिलाद जा प्रोग्राम थिया थिया त पंहिंजा उहिदा कोन था ॾिसनि, नचनि बि था, झूमनि बि था। हे मुस्तफ़ा जी मोहबतनि जेका हिननि खे घुमाए थी, पर मुस्तफ़ा झूमंदो आहे हुसैन जे ख़ुशीअ में। मुस्तफ़ा झूमंदो आहे हसनैन जे ख़ुशीअ में। ऐं फरमायो मौला जेको हसन हुसैन सां मोहबत रखे उन्हनि सां तूं बि मोहबत रखिजा। हसनैन जी ग़ुलामीअ जी सनत जंहिंखे मिली वई उन त जन्नत माफ़ थी वई। ऐं तव्हां सभु असां चऊं था त असां हसनैन जा ग़ुलाम आहियूं। आयो न हसनैन जा ग़ुलाम? जेकी चवनि था हसनैन जा ग़ुलाम आहियो, उथनि मथे कयो। सब आयो, सभिनी गुलामी तस्लीम कई। क़यामत ॾींहुं हुसैन एॾो सखी आहे तेसि ताईं जन्नत में न वेंदो जेसि ताईं तहा असांखे न वठी वञे। जंहिंजा नारा हणी थो उते नारो कोन थो पहुचे, नारो पहुचे थो। जे तूं या रसूल अल्लाह थो चई त मदीने तहर में पहुचे थो। जे तूं या अली थो चई त शाह नजफ करबला में पहुचे थो। जे तूं हसनैन जो ज़िक्र थो करी त करबला में शहीदनि वटि पहुचे थो। तू वारसन वारो आ, वारसन वारो आ। शुक्र कर जो तुझा हेडा वारस आहिनि। मां चवां थो ये जमायत एडी भली आ, अहिड़ी जमायत किथे हूंदी कान। चैन खे बि मञो था, पंजनि खे बि मञो था, 12 खे बि मञो था, 14 खे बि मञो था, त दस्तगीर खे बि मञो था। मञण वारी जमायत आहे, अमन वारी जमायत आहे। अल्लाह जो नबी मूसा अलैहिस्सलाम चए थो रब्बरनी, मुंहिंजा आख़िरी लफ़्ज़ तवज्जो कजो, तव्हांजे तवज्जो जो तालिब आहियां बस। चए थो रब्बरनी, मौला ॾेखार पंहिंजो पाण। अल्लाह तो फरमाए लन तरानी लही वञ, न ॾिसी सघंदे। बस इहो ई मुंहिंजो जुमिलो अथई, इहो ई मुंहिंजो जुमिलो अथई, बस इहो ई सम्झी छॾिजा। अॼु चङो थियो 10 मिंट नचिया अथई। मां 11 थी विया मिंटनि खे, बस इहो ई मां हिकु नुक़्तो ॿुधायां बस। न हो वेठा महिमान, मूंखे तव्हां रोज़ ॿुधो आहे, करे मुंहिंजो गलो बि वेठल आहे। ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। हीअ मूसा अलैहिस्सलाम चयो महबत में रब्बरनी, मौला ॾेखार पंहिंजो पाण। अल्लाह तो फरमाए लन तरानी लही वञ, न ॾिसंदे, न ॾिसी सघंदे। वरी चई रब्बरनी, मौला पाण ॾेखार। रब तो फरमाए लन तरानी लही वञ, न ॾिसी सघंदे। टियों दफ़ो, चौथों दफ़ो थियणो त ईअं खपे हा न। अल्लाह हिकिड़ो दफ़ो हुकुम कयुसि त लन तरानी लही वञ, मूसा बस कर। पर मूसा अलैहिस्सलाम बस न पियो करे। हीअ मोहबत जी ॻाल्हि हुई। मूसा के हुकुम जो दियो त लही वञ ॻाल्हि त मूंखे न ॾिसी सघंदे, पर कुर्बान वञा मदीने वारे साईं जे ज़ात तहरत। फरमाइश त मुंहिंजा हबीब तूं सुम्ही पओ, तू सुम्ही पओ। रूटन मुताबिक जेको तुंहिंजो तरीक़ो आहे तू सुम्ही पओ। महबूब तू आराम फरमाए। मता दुनिया वारा चवनि त मुस्तफ़ा जागे पियो त मां मथे वञा, तू सुम्ही पओ। जेॾी महिल सरदार सुतो, हिकिड़ी ॻाल्हि सम्झजो, मूसा पियो चवे त मूंखे पाण ॾेखार। तलब ही मूसा जी, तलब ही मूसा अलैहिस्सलाम जी। हिते तलब कंहिंजी आहे? ॿुधो किथे ॻाल्हि। सरदार आराम फरमाए रहिया आहिनि। अल्लाह तो जिब्राइल खे फरमाए जिब्राइल वञ।
जहन्नम में विसा जन्नत सिंगार 70,000 मलाइका खण मीकाईल खे भी खण इसराफील खे भी खण इस्राईल खे भी खण मौला क़यामत थी अचे छा इस्राईल जिब्राईल क़यामत कान थी अचे अज महबूब मोहब्बत सां मिलण थो वञे महब तलब अल्लाह जिया मुस्तफा जी कान है हुते हुकुम थे लही वन हिते तो तो हलेवा हाने खबर पाजी वई हाने खबर पाजी वई तो मुस्तफा जो शान छा है तो इन ये करे असा मुस्तफा जो मिलाद मल्हाए रब जो शुक्र अदा कंदा हूं जो मुजा अल्लाह तुझो शुक्र आ जो तो असा के महबूब पांजो दिनो आ पांजे पुट जी खुशी मल्हायूं पांजे धी जी खुशी मल्हायूं शादिन में देगी उलाही ओ घर खणी भी कर्ज खणी भी इन का वधी के यो सुठो कोन है त खर्च क्यों नबी जे विलादत ते सुभान अल्लाह सैयदा जो बेन कबूल फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।